खडड़ो में 4 ॾींहं अॻु बेदर्दी सां क़तल थियल रिटायर्ड प्राइमरी उस्ताद अर्ज़ मोहम्मद टालपुर जो क़तल वारो मामलो नओं रुख़ इख़्तियार करे वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मीर सनाउल्लाह टालपुर मूजिब खडड़ो थाणे ते पुलिस हथां गिरफ़्तार थियल जवाबदार साकिब अली भट्टी मीडिया ॾोह जो एतराफ़ कंदे चयो आहे त 4 ॾींहं पहिरीं मूंखे उस्ताद अर्ज़ मोहम्मद टालपुर राति जे वक़्ति पंहिंजी जाइ ते घुरायो, जिते मास्तर पारां मूं सां ज़बरदस्ती बदफ़ैलीअ जी कोशिश कई वई, जंहिं तां मूं गैरत में अची खेसि कुहाड़ियुनि जा मुसलसिल वार करे खेसि क़तल करे छॾियो। हुन चयो आहे त हुन बाद मां उते ई कुहाड़ी छॾे फ़रार थी वियसि। वाक़िए ते खेसि को बि पछताव न आहे। यादि रहे त खडड़ो पुलिस आॾो हिकु जवाबदार हबीबुल्लाह ख़ासकेलीअ खे हुन ई क़त्ल में गिरफ़्तार करे मथसि खडड़ो थाणे ते एफआईआर दाख़िल कई वई हुई। होॾां खडड़ो थाणे ते पहुतल डीएसपी आसिफ आराई मीडिया खे ॿुधायो आहे त मास्तर अर्ज़ मोहम्मद टालपुर वारे क़त्ल केस में वधीक अॻभराई थी आहे। हिकु जवाबदार साकिब भट्टीअ खे मजीद कमाल टाउन मां गिरफ़्तार कयो आहे, जंहिं ॾोह जो एतराफ़ बि कयो आहे। वधीक जांच जारी आहे। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो एसएस न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।